वज़ीर आज़म शहबाज शरीफ लाहौर में नए सिर तामीर थियल कज़ाफ़ी स्टेडियम जो इफ़्तिताह करे छॾियो। कज़ाफ़ी स्टेडियम जी नए सिर अॾावत शानदार तरीक़े सां मुकमल थी। पीसीबी चेयरमैन जी निगरानी में 117 ॾींहनि में अणपूरो कमु पूरो कयो वियो। शहबाज स्पीड जी ॻाल्हि माज़ीअ जी आहे। हाणे मोहसिन स्पीड सां मनसूबे जो कमु मुकमल थियो। मोहसिन नक़वी साहब 2500 मज़दूरनि खे लंडन जो सैर करायो। उम्मीद आहे त चैंपियंस ट्रॉफी खटे क़ौम खे तोहफ़ो ॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आला मरियम नवाज़ वफ़ाक़ी वज़ीर असेंबली मेंबरनि समेत क़ौमी क्रिकेट टीम जे रांदीगरनि जी तक़रीब में शिरकत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुख़्तलिफ़ खातनि जे इख्तियारनि में तारीफ़ी सनदूं पिणु विरहायूं। 30 वरियनि खां पोइ हिकु वॾो इवेंट थिए पियो। सभिनी खे गॾिजी चैंपियंस ट्रॉफी खे कामयाब बणाइणो आहे। चैंपियंस ट्रॉफी खां अॻु स्टेडियम जो हद पूरो कयो वियो। 2500 मज़दूरनि ॾींहं राति महिनत सां कमु कयो। पंजाब हुकूमत जी सहकार सां जल्द कमु मुकमल थियो। पीसीबी चेयरमैन मोहसिन नक़वी जो कज़ाफ़ी स्टेडियम जी इब्तिदाई तक़रीब खे ख़िताब। क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज सादिक चयो त खटण हाराइण रांदि जो हिसो आहे। रांदीगरनि जी सपोर्ट करणु घुरिजे। पंहिंजी टीम जे रांदीगरनि ते फ़ख्रु आहे। चैंपियंस ट्रॉफी में रांदीगरनि जी बहितर कारकर्दगीअ लाइ पुरज़म आहियूं। सुप्रीम कोर्ट जे चईं जजिस चीफ जस्टिस खे ख़त लिखी छॾियो। 10 फरवरी वारे जुडिशियल कमीशन जो इजलास मुलतवी करण जी दरख़्वास्त। जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस आयशा मलिक ऐं जस्टिस अतहर मिनल्ला चीफ जस्टिस खे ख़त लिखी दरख़्वास्त कई। आइनी तरमीम केस जे फ़ैसिले ताईं 9 जजनि जी मुक़ररी जो अमल रोके जुडिशियल कमीशन जो इजलास मुलतवी कयो वञे। आइनी बेंच पारां फुल कोर्ट जी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिले जो इंतज़ार ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजनि जी सीनियरिटी ते थियण ताईं कमीशन जो इजलास मुलतवी कयो वञे। ख़त में चयो वियो आहे त लाहौर हाई कोर्ट में हिकु जज 15 नंबर ते हो। इस्लामाबाद बदिली थियण बैदि हू सुप्रीम कोर्ट लाइ कीअं अहल थी वियो। कानून चिटो आहे त जेको सिधीअ रीति न थी सघे उहो अणसिधीअ तरह बि नथो थी सघे। उत्तर वज़ीरिस्तान जे दत्ता खेल वारे इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR चयो आहे त मारिजी वियल दहशतगर्द केतिरनि ई कार्रवाइनि में मुलविस हुआ। संदन कब्ज़े मां बारूद ऐं हथियार हथ कया विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। हुकूमत जी हिकु भेरो ॿीहर PTI खे ॻाल्हियुनि जी दावत। क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज सादिक चयो आहे त हुननि कॾहिं बि ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि नाहिनि कया। नई अञा ताईं ॻाल्हियुनि वारी कमेटी तहलील कई आहे। PTI जी पहिरीं अंदर खां मंज़ूरी अची वञे पोइ वापसि अची वेंदा। अपोज़िशन सां अॼु बि राब्ता आहिनि। सुभाणे को जलसो रुगो सवाबी में थींदो। PTI जो डफेड़ ऐं टकराव न करण जो ऐलान। जनरल सेक्रेटरी सलमान अकरम राजा चयो आहे त सुभाणे तालका UC सतह ते एहतजाज कयो वेंदो। जलसो रुगो सवाबी में थींदो। उम्मीद आहे त मौलाना फौजुर रहमान अवाम सां गॾु बीहंदो। PTI आइन ऐं अदलिया लाइ उसूलनि ते बीठी आहे। को गॾु हलियो त ठीकु, न त अकेले सिर अॻिते वधंदासीं। पाकिस्तान खे मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण में क़यादत करणु घुरिजे। वर्ल्ड बैंक जे नुमाइंदे चयो आहे त मौसमियाती तब्दीलियुनि सबबि पाकिस्तान खे हर साल GDP जो 9% नुक़सान थी रहियो आहे। पाकिस्तान खे ॿाहिरीं दुनिया जो इंतज़ारु न करणु घुरिजे ऐं मसइला पाण हल करणु घुरिजनि। सभ खां वॾो मसइलो ज़राअत ऐं पाणीअ जो आहे। आलमी मार्केट में ज़राअत जा 17% शेयर्स घटिजी विया आहिनि। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाधे ख़िलाफ़ दरख़्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत ओघरा ऐं पेट्रोलियम वरी वज़ारत खां जवाब तलब करे वरितो। हुकूमत अञा ताईं पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं मुक़ररु करण लाइ को तरीक़ो नाहे जोड़ियो। हुकूमत आलमी मंडीअ जे उबतड़ पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में गैर मुनसिफ़ाणी वाधि कई। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में ताज़ी वाधि खे कलअदम करार ॾिनो वञे। दरख़्वास्त गुज़ार जी इब्तिदा।
हैदराबाद में वकील SSP खे हटाइण लाइ सराफा एहतजाज बणियल। ॿिए ॾींहुं बि क़ौमी शाहराह ते धरणो जारी। एहतजाज में वॾे अंग में वकीलनि जी शिरकत, पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। धरणे सबबि क़ौमी शाहराह जा ॿई पासा बंदि, गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। मुसाफ़िर परेशान, वकीलनि पारां SSP खे हटाइण ताईं धरणो जारी रखण जो ऐलान। हैदराबाद जे वकीलनि जी हिमायत में सिटी कोर्ट कराची, मलीर, कोटड़ी, गंबट ऐं ओबावड़ो में अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट। कशमोर, शहदाद कोट, उमरकोट, कंबर ऐं सांगड़ में बि अदालती वहिंवार ठप। मलीर, नौशरो फेरोज़ ऐं ओबावड़ो में क़ौमी शाहराह ते धरणे सबबि ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। ॿियनि शहरनि में बि वकीलनि जा मुज़ाहिरा। सूबाई घरू वज़ीर वकीलनि खे एहतजाज ख़त्म करण लाइ जुडिशियल इंक्वायरी जी आछ करे छॾी। 4 सालनि जा चयो आहे त सिंध हाई कोर्ट जे जज जी निगरानी में मामले जी जुडिशियल इंक्वायरी कराई वञे। कमेटी में बार जो नुमाइंदो, सीनियर पुलिस ऑफिसर खे बि शामिल कयो वञे। इंक्वायरी में फ़ैसिलो साम्हूं अचण ते ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हैदराबाद पुलिस जे तर्जमान चयो आहे त पुलिस ऐं वकील अॻवाननि में मामिलो हल करण जो तइ थियो, पर ओचितो कुझु वकीलनि SSP जी बदिली जो शर्त रखी छॾियो। ॻाल्हियुनि जारी दौरान वकीलनि बाईपास ते वञी धरणो हयो। उन बावजूद पुलिस सब्र जो मुज़ाहिरो कंदे वकीलनि खे जुडिशियल कमीशन जोड़ण जी आछ करे थी। नून लीग के सदर नवाज शरीफ और मरियम नवाज से पंजाब असेंबली के मेंबरन की मुलाकात, मुल्क की मजमूई सूरत हाल और पंजाब में तरक्याती मनसूबन से विचारियो वो। नवाज शरीफ चयो है तो मुआशी बेहतरी और महांगाई में घटताई मुल्क और कौम लाइ बेहतर है। खुदा की मखलूक की खिदमत सब का वही इबादत है। पाकिस्तान और अमेरिका जा अवामी राब्ता मज़बूत करण घुर्जन। माण्हुनि सां बराबरीअ वारो वर्ताव थियणु घुर्जे। बिलावल भुट्टो ज़रदारी जूं नेशनल प्रेरियर ब्रेकफास्ट में शिरकत खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो तक़रीब में अमेरिका समेत सॼी दुनिया मां आयल अॻुवाननि सां मुलाक़ातूं कयूं। जेकी भी मुलाक़ातूं थियूं आहिनि उहे समूरियूं ज़ाती हैसियत में थियूं आहिनि। अमेरिका में रहंदड़ पाकिस्तानियुनि सां गॾिजी कमु करण जी गुंजाइश आहे। हर मुसलमान हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे वञींदड़ आहे। हीअ रुगो तक़रीब न पर आलमी दुआ या तक़रीब आहे। ही मज़हबी भाईचारे लाइ बहितर मौक़ियो आहे। मज़हब खे बीछा पैदा करण बदिरां मुतहद करण लाइ इस्तेमालु करणु घुर्जे। ऑफिशियल सेक्रेटरीट एक्ट और आर्मी एक्ट खिलाफ PTI बानी की दरख्वास्त एतराज़ कलदम करार। रजिस्ट्रार ऑफिस के आइनी दरख्वास्त के बाज़ाब्ता नंबर अलर्ट करने की हिदायत। पहिरियां हाई कोर्ट वञो। जेकर उहे दरख्वास्तूं सिधी रीत ॿुधंदा रहिया त आर्टिकल 199 बेअसर थी वेंदो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर जा रिमार्क्स। सिंध जे ट्रांसपोर्ट खाते रोड चेकिंग मुहिम लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी। कमेटी वापारी गाॾियुनि, डंपर्स ऐं वाटर टैंकरनि जी निगरानी कंदी। ओवरलोडिंग, ओवर स्पीडिंग ऐं ट्रैफ़िक जे ॿियनि क़ानूनी भञगड़नि खे रोकण लाइ ख़ासि रोडनि ते चेकिंग करण कमेटी जी ज़िम्मेवारी हूंदी। सीनियर सूबाई वज़ीर शाजिल इनाम मेमण चयो आहे त रोडनि ते शहरनि जो तहफ़्फ़ुज़ सिंध हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। हुकूमत जो मक़सदु ट्रैफ़िक क़ानूननि ते सख़्त अमल कराए रोडनि खे वधीक महफ़ूज़ बणाइणु आहे। घोसपुर के कच्चे में पुलिस जो ऑपरेशन, एक एहलकार शहीद, पुलिस की वरी नफरी तलब। कश्मीर जिले के मुख्तलिफ थाननि की पुलिस जो मुखफिन की बाजियाबी लाइ ऑपरेशन। पुलिस एहलकार मज़हर अली शहीद थी वियो। फायरिंग की ॾेवठ जारी। नींदोवासी टिकटॉकर ऐं संदसि दोस्त ख़िलाफ़ सोशल मीडिया ते फ़ाहिश वीडियो पखिड़ण जे इल्ज़ाम हेठि केस दाख़िल। टिकटॉकर ज़ुबैर शाह ऐं संदसि दोस्त साकिब बुलेदी जी फ़ाहिश वीडियो वायरल थियण बाद मामले जो SSP नोटिस वरितो हो।
केस दाख़िल थियण बाद ॿई जवाबदार फरार। घोषपुर भरिसां महीनो अॻु अगवा थियल पोरिया जी धाड़ेलनि वटि यरगमाल हुजण जी वीडियो वायरल। ज़ंजीरनि सां ॿधल ज़मीर मिराणी जो तर जे चङनि मुड़सनि खे आज़ाद करण लाइ मिंथू। वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि मुल्क़ी जी बाज़ियाबीअ लाइ 1 करोड़ रुपया भोंग तलब कयो आहे।